ओ सोबान चाचा ओ बासी न दे ओ सोबान दे खबर अज तुझे मुंह ते गम जा आसार छा जे करे सोबान जवाब दींदो आ या रसूल अल्लाह अज हिकड़ी गाल दिल में आई आ उन गाल असली भोरा भोरा करे छड़ियो आ ओ सोबान बुधा केड़ी गाल अज तुझे दिल जे मथा एडो गहरो असर कयो आ या रसूल अल्लाह इन गाल जडे दिल में आई आ घर में वेठो होंदो हां दिल में तड़प लगंदी आ बिस्तरो छदे दरबारे मुस्तफा में ईंदो हां दीदार कंदो हां बेड़ो पार सुभान अल्लाह सुभान अल्लाह जमीन ते हूंदो हां दिल में तड़प थींदी आ कम छदे दरबारे मुस्तफा में ईंदो हां दीदार कंदो हां बेड़ो पार थी वेंदो आ या रसूल अल्लाह ये सभी गालियों आडो मुझे हबीब ने पूछो तो तोखे परेशानी केड़ी गाल जिया या रसूल अल्लाह जद याद आयो कयामत जो दिहाड़ो थींदो ओ मुझा महबूब मुस्तफा तुझे जात के तरब इमामुल अंबिया बनायो आ सरदारुल अंबिया बनायो आ महबूब मुस्तफा जन्नत जो दरड़ो खुलदो ई तो महबूब मुस्तफा जेला ओ मुझा महबूब मुस्तफा माते हिकड़ो अदना गुलाम आया जदे दिल में यो ख्याल थो अचे त मुझो महबूब अंबिया का भी मथा है मकाम ते हुंदो मां त महबूब जो गुलाम आया मां त खबर ना है केड़ी कुंड में हुंदुस जन्नत में जरूर हुंदुस छो त आका जो गुलाम हां मगर केड़ी कुंड में हुंदुस जेकरे उते मुखे महबूब जो दीदार न थींदो मुखे जन्नत त कान वणदी मुखे हूरू त कोन वणदियूं मुखे गिलमान त कोन वणदा उते मुझो छा थींदो चई करे अखिन में लुड़क लड़ी आया रब्बे जुल जलाल देर को न कई ओ जिब्राइल जियो रब्बे जलील अज मुझे यार जे दरबार में आशिक हिकड़े दाह कया लेकिन मां अल्लाह कयामत तई अचण वारन आशिकन के खुश खबरी बुधाए तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फजल मुझे रब जो सुभान अल्लाह जिब्राइल इंदो वा कुरान करीम जी आयत खणींदो व मई युतिल्लाह वर रसूल सुभान अल्लाह फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हस्न उलाइक रफ़ीक़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुझा महबूबा पंहिंजे गुलाम जे अखिड़न में लुड़कतो महबूब जी ज़ात नथी ॾिसी सघे त मां ख़ुदा भी वरी तो महबूब जे दिल में परेशानी नथो ॾिसां सुभान अल्लाह ओ पीरी ऐलान करे छॾे त जेको भी मां अल्लाह जी इताअत करे तो महबूब मुस्तफा जी गुलामी कबूल कंदो ओ क़यामत जे दिहाड़े अंबी उन्हनि सां गॾु हूंदो जन जे मथा इनाम कया विया यानी जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो क़यामत में भी उहो उन सां गॾु हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे पंहिंजे दिल खां पुछ मुंहिंजा दोस्त त तुंहिंजे दिल जो कंहिंसां प्यार आहे त मां अर्ज़ पे कयो उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइण लाइ त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ब्र में नांग भलाऊं बेशक आहिनि पर कॾहिं ईअं बि चवंदा कयो त क़ब्र में महबूब मुस्तफ़ा भी ज़रूर ईंदो इंशाअल्लाह 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 चो महबूब मुस्तफा जरूर ईंदो ईंदो हाणे जिथे महबूब ईंदो उते छा थींदो रब जो क़ुरान ॿुधो सुभान अल्लाह मां पहिरीं चई चुको आहियां सजण साईं जो गुलाम आहियां क़ुरान खां ॿाहिरि न ॻाल्हाईंदुमि असांजो ईमान आहे त असांजे क़ब्र में महबूब ईंदो क़ब्र में महबूब ईंदो इंशाअल्लाह यकीनन ईंदो पोइ जिथे महबूब ईंदो आहे उते केॾो बि गुनहगार हुजे मगर मुंहिंजे रब जो करम कीअं थींदो आहे अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते रब फरमायो ओ मुंहिंजा महबूबा वमा कान अल्लाह सुभान अल्लाह
गौर कर लफ्ज़न ते वमा कान अल्लाह ऐमा अल्लाह जे शान जे लायक इहा ॻाल्हि नाहे मौला कहिड़ी लियो अज़िबहुम उन्हनि ते मां अज़ाब कयां व अंत फीहिम जनबे तो महबूब मुस्तफ़ा जी ज़ात मौजूद हुजे मां अल्लाह उन्हनि ते अज़ाब को न कंदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे क़ुरान करीम जी गवाही आ हे रब जो क़ुरान आ का मुंहिंजा दोस्त कहाणी काने का या किस्सो कोने को अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आ।